अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो त बसि इहा दोस्तों हींअर मां पिंजरो ठाराए रहियो आहियां तोतनि जे लाइ। ऐं उन जे लाइ जेको सामान अवेलेबल हुयो, घर जो सामान कुझु मां जेको फालतू पियल हो, बांस लकड़ा वग़ैरह, उहे मां हिन में पिंजरे में जेको आहे सो कमु थो आणियां। हीउ चाचो कारीगर आहे, हुनखे वठी आयो आहियां। उहे पटियूं वटियूं जेको ठाहींदो मां तव्हांखे ॾेखारींदुमि। हींअर अचो त तव्हांखे मां ॾेखारियां त पिंजरो कीअं थो ठारायां ऐं कहिड़े हिसाब सां थो ठारायां। ही 6 गुटका असां कटिया आहिनि, जेके ही बांस असांजा पियल आहिनि। बांस हिन में दीवार में बि टच थींदो ऐं हिन दीवार में बि टच थींदो। ऐं टच थियण खां पोइ जेको ही पासो आहे, हिन जे हेठां हीअं गुटको लॻंदो, मज़बूती आणींदो। सो कमु हले थो पियो। ही बांस बि फालतू पियल हुया घर में, ही काठियूं बि फालतू पियल हिन खे कमु आणण जे लाइ। हे 3 पासे ॾांहुं दीवार आहे। ही अॻियों पासो बि असांखे ॾियारी सां बंदि करिणो आहे। सो असां लॻा पिया आहियूं ऐं सभु कुझु तव्हांखे ॾेखारींदासीं। 3 इंच जा कोका उस्ताद चयो आहे ऐं 3 इंच जा कोका वठणु वञा थो। ॾिसूं केतिरो थो मिले कोको। दाणे जे हिसाब सां मिलंदो आहे। दुकानु मुंहिंजे घर जे वेझो ई आहे, भरिसां ई आहे। इन लाइ जल्दी वठी करे वञी उस्ताद खे ॾींदुसि जीअं उहो पंहिंजो कमु स्टार्ट करे। हाजी साहब ख़ैर, वाह सलाम। 3 इंच जा 15 ॾिजो सर। 15 कोका वठूं था। दोस्तों ही 15 कोका मूंखे मिलिया 90 रुपए में। ऐं हींअर वञा उस्ताद खे ॾियां। घर जा हेॾो ॿार मेहंदी हणनि था। उस्ताद 15 कोका हीअ असां हणंदासीं हाणे जी। सही थींदो साईं। हिकु पटी तयारु थी कोकनि सां, हाणे ॿी ऐं 6 ई पटियुनि खे कोका लॻंदा ऐं 6 ई पटियूं लॻंदियूं दीवार ते। दोस्तों हीअ असां हणी आया आहियूं। 2 बांस लॻाए चुका आहियूं ऐं 3 आख़िरी हणंदासीं ऐं पोइ विझंदासीं उन मथां छत। नंढो ख़र्चु आहे, हल्को ख़र्चु आहे, इन लाइ वॾो ख़र्चु न आहे। नओं तजुर्बो आहे, इन लाइ थोरो इहो कमु करायूं था।